नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त ठुलम खबर नींदान ठुलम में खोसा बिरादरी जे ज़हीर अहमद कोसो निसार अहमद कोसो प्रेस क्लब पहुंची दाइंदे चयो त बिरादरी जो बाअसर बोतार जुल्फकार कोसो ऐं साला दीदार कोसो तुफेल कोसो रियाज़ अहमद कोसो जबरदस्ती मुंहिंजी घरवारी खे खंबे खणी करे कारे जो पतां हणी मारण चाहिनि था। हिननि वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गवर्नमेंट खां मूंखे अपील आहे त मां सां नाइंसाफ़ी करे रहिया आहिनि। दीदार अली तुफेल अली रियाज़ अहमद सब मूंखे चवनि था घरवारी कारो कर। मां चवंदो नाग छो कारो कयां खोसे सां। 3 महीना अॻु में मां सां नाजाइज़ी करे झले ऐं ज़ुल्फ़कार अली खोसो फ़ैसिलो कयो आहे 3 ॾींहं कल्ह मां सां चई तूं घरवारी कारो करे वञा तलाक ॾेई वञा। हिनखे कारो कयोसीं असां ॿाहिरि चवंदा असां कारो कयो मुंहिंजो कारो न आहे साईं। मां सां मदद कयो वञे मूंखे घरवारी पंहिंजो खपे। 2 महीना अॻु में असां हर अमीर वटि हर मोतबर वटि हर पुलिस वारे वटि थाणे ते वियासीं। करीमबख्श हद में PS करीमबख्श हद में वियासीं। SHO खे चयोसीं बाबा तुफेल अहमद खे गिरफ़्तार कर। तुफेल अहमद चए थो त ज़हीर अहमद पंहिंजी घरवारी खे ज़ोरी कारो करे। असां चऊं था त कोई असांजो कारी न आहे। जज बि पाण आहे दीदार हुसैन वकील बि पाण आहे। नाजाइज़ी शराई में शराई वारा ॿुधनि था इदारा ॿुधनि था पंहिंजो थाणा ॿुधनि था। DIG SP खे बि अपील आहे। ये सॼनि खे अपील आहे असांजो गुज़ारिश असांखे हथियार खणण में मजबूर न कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।